मनोवाकिल बाईजी थाणे जे हद ॻोठ हुसैन कलवड़ जे रिवासी सदाबहार ऐं संदसि भाउ गुलबहार वल्द नसीर अहमद कलवड़ वसाहवे नाॾो दाहिंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ज़मीन जे मामले ते बासर वॾेरे रफ़ीक अहमद कलवड़ जे चवण ते लियाकत कलवड़, नज़ाकत कलवड़, सरवर कलवड़ ऐं कुझु ॿिया माण्हू हथियार असांजे घरनि ते लठियुनि सरोटनि जो हमिलो करे रतोरत कयो ऐं मौक़े ते फ़रार थी विया। जंहिंखां पोइ असांखे बाईजी पुलिस ऐं ॻोठाणा अस्पताल पहुचायो ऐं हमिलो कंदड़नि जवाबदारनि ख़िलाफ़ बाईजी थाणे ते FIR दाख़िल कराई। जंहिंखे 24 कलाक गुज़री विया आहिनि पर बाईजी पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। हुन चयो त जवाबदार पर अञा ताईं असांखे मौतमार धमकियूं बि ॾिनियूं पई वञनि। हुननि DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP अमजद अहमद शेख खे अपील कंदे चयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी हमिलो कंदड़ जवाबदार खां इंसाफ़ ॾियारे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।